सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अजो कोई महीनो रजब जो महीनो आए ही ओ भलारो महीनो आए जंहिं मुझे आका मदीने जे साईं रब सां वञी रूबरू मुलाकात कई। इने कंहिं बि नबी रब करीम सां मुलाकात न कई जीअं असांजे आका मदीने जे साईं रूबरू वञी हिन महीने जे 27 तारीख़ रब करीम सां मुलाकात कई। अॼु मां तव्हांखे उन मेला जे बारे में कुझु चंद मिसराऊं ॿुधायां थो। इंशाअल्लाह साईं पहुचण वारा आहिनि। जीअं साईं नींदा साईं जो खिताब शुरू थींदो है केडी बरकत भरी सारा दिया रब सां कई तो मुलाकात केडी बरकत भरी सारा दिया रब सां कई तो मुलाकात या नबी तोते सलात ई सलाम हुजन या नबी तोते सलात ई सलाम हुजन है केडी बरकत भरी सारा दिया रब या नबी तोते सलात ई सलाम हुजन या नबी तोते सलात ई सलाम हुजन। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक आहे त ज़य्यनु मजालिस बिस्सलाह मुझे पाए मजलिस मुझे उते सलात पढ़ी सिंगारी ओ तवा सभई गॾिजी पढ़ायो या नबी तोते सलात ई सलाम हुजन या नबी तोते सलात ई सलाम हुजन। है मलकन के रब खुद फरमायो अर्श खे अॼु खूब सजायो है मलकन के रब खुद फरमायो अर्श खे अॼु खूब सजायो अचणी हबीब सदी ज़ात रब सां कई तो मुलाकात या नबी तोते सलात ई सलाम हुजन या नबी तोते सलात ई सलाम हुजन। है निजमा चीज में रैल जगायो जन वठी तो ले घोट आयो है निजमा चीज में रैल जगायो जन वठी तो ले घोट आयो अर्शन से तुझी तातिया रब सां कई तो मुलाकात या नबी तोते सलात ई सलाम हुजन या नबी तोते सलात ई सलाम हुजन। है सभई नबी ॾिसी खुश पिया थियनि था भले अल मुस्तफा ईअं पिया चवनि था है सभई नबी ॾिसी खुश पिया थियनि था भले अल मुस्तफा ईअं पिया चवनि था मरहबा जी वारी बात रब सां कई तो मुलाकात या नबी तोते सलात ई सलाम हुजन या नबी तोते सलात ई सलाम हुजन। है जो क्या अजीब थी करम नवाज़ी सदके नबी जे पुछो राज़ी है जो क्या अजीब थी करम नवाज़ी सदके नबी जे पुछो राज़ी है मिले सदके नबी जे ॾातिया रब सां कई तो मुलाकात या नबी तोते